अॼु ॾिसो त मुआशरो इंतिशार जो शिकार हुजे। हर माण्हू ॿिए मथां सबक़त हासिल करण लाइ विढ़े पियो, विच में ताक़त हासिल करण लाइ जंग विढ़ी पई वञे। त ॿिए तरफ़ मुराद ऐं रहज़न हिक ॿिए खे झुकाइण लाइ संदरा ॿधियो बीठा। मर्द कनि ऐं खून बहा में न्याणियुनि जा संग ॾिना वञनि। ककर कॾहिं पंहिंजी भेण लाइ इहो सोचियो त उन जे दिलि में बि उन जा ख्वाब ऐं अरमान हूंदा। गलो घुटे उन खे दुश्मन जे दर ते ज़बरदस्ती परणायो वञे, जंहिंसां लाऊं लहण जा ख्वाब ॾिसे थो। माण्हुनि मथां अहिड़ी त लत रखी जो पंहिंजनि हथनि सां पंहिंजी मोहबत खे जे दर ते परणाए ॾियणो थो पए। कंहिंजे अंदर जी बाहि उजामी आहे, उन जी अखियुनि साम्हूं उन जी न्याणीअ खे ज़बरदस्ती परणायो वञे, जेको मुआशरो गंद जो ढेर बणिजी वियो हुजे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, तव्हां पुरमो ॾिठो राति पुरमो अपडेट थी चुको आहे सिंध टीवी चैनल ते, जंहिंजी बार बार मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुउसि त सिंध टीवी वारनि पुरमो अपडेट करिणो आहे, उहो नाहे थियो। ऐं राति देरि में देरि पुरमो अपडेट थी वियो सिंध टीवी ते दुलाब ड्रामे जो। ऐं इन में कहाणी बि ॿुधाई वई, दुलाब ड्रामे जी कहाणी छा आहे, ऐं इन में सभु कुझु ॿुधायो वियो। दोस्तो, इहो इन्हनि इन जे लाइ कयो त माण्हू बैड कमेंट करे रहिया हुया ऐं माण्हू जेको आहे न ॿियो इन शइ जो इंतज़ारु करे रहिया हुया त 21 तारीख़ ते न आयो ऐं घटि वधि ॻाल्हाइणु शुरू थी विया, जंहिंजे करे हुननि कहाणी बि ॿुधाई ऐं ॿिए हिसाब सां पुरमो अपडेट कयो। मां शुरू खां तव्हांखे ॿुधाए रहियो हुउसि त सिंध टीवी वारनि पुरमो अपडेट नाहे कयो। जॾहिं उहे अपडेट कंदा त पोइ दुलाब ड्रामो हलायो वेंदो ऐं खजूर हिसाब ते मूंखे यको ई शक हुयो। ऐं तव्हां ॾिठो त ईअं ई थियो। ऐं पहिरियों कल्ह राति परीं राति जेको आहे 21 राति जेको हुयो फेसबुक ते ॾिनो पोस्ट, सिर्फ़ु फ़ोटू ठाहे, ऐं कल्ह उहा असां अपडेट ॾेई छॾीसीं त बाबा 28 तारीख़ ते हलंदो। ऐं राति वरी वीडियो तयारु करे पुरमो तयारु करे 3 मिंट जो लॻभॻि त सिंध टीवी चैनल यूट्यूब ते ॾेई छॾियऊं, इन जे करे त जीअं माण्हू इन खे ॾिसनि ऐं सम्झनि। ऐं तव्हां कहाणी ॾिठी हूंदी, पुरमो ॾिठो हूंदो, न ॾिठो त हाणे हिन वीडियो में शुरू में तव्हां ॾिठो, जंहिंमें पूरी कहाणी ॿुधाई वई आहे ऐं इन में इहो ॿुधायो वियो आहे त इन में छा मसइलो आहे। दोस्तो, कहाणी मूंखे न वणी दुलाब जी, तव्हांखे वणी ख़ुदा ख़बर, मूंखे न वणी। उहो मां तव्हांखे ॿुधायां थो वजह कहिड़ी आहे। दोस्तो, वजह इहा ई आहे, तव्हां ॾिसो न इन में कारोकारी जो इल्ज़ाम, खून भाउ में जेको आहे नंग ॾिना वञनि था, इहा कहाणी बि आहे। अॼुकल्ह जे दौर में इहो रवाज़ु ख़तमु थी चुको आहे। खून भाउ में पंहिंजी नियाणी ॾियो, चटी में पंहिंजी नियाणी ॾियो, कारे जे इल्ज़ाम में पंहिंजी नियाणी ॾियो, इहो सिंध मां लॻभॻि ख़तमु थी चुको आहे। अॻे हुयो कंहिं दौर में, हाणे त असां त न ॾिठो आहे। असांजे इलाइक़नि में किथे बि खून भाउ में पैसा भरे ॾींदा आहिनि, चटियूं भरे ॾींदा आहिनि, कारे जे इल्ज़ाम में बि पैसा भरे ॾींदा आहिनि, ज़मीन ॾींदा आहिनि। कॾहिं बि मां इहो न ॿुधो आहे हिते त हाणे को इहो खून भाउ में नियाणी ॾिनी वञे। इहा पुराणी रीत रवाज़ूं ख़तमु थी चुकियूं आहिनि सिंध मां। हर को पढ़ियल लिखियल माण्हू आहे, झटिको हिसाबु आहे हाणे बि, पर झटिके हिसाब में विढ़नि नथा, लेकिन खून भाउ में नंग नथा ॾियनि। इहा पुराणी कहाणी दुलाब में ॾिनी वई आहे, हक़ीक़त पुछो सफ़ा पुराणी। ऐं जंहिंमें मंसूर ख़ान यानी त रबन जो नालो, आज़म एंगल जो नालो मंसूर ख़ान आहे, ऐं शाहनवाज़ उन बिलाल खोखर जो नालो, ॿिए वॾड़े जो नालो आहे, जंहिंमें ॿई ताक़त जी जंग लाइ विढ़नि था, हिकु पावर हासिलु करण लाइ। इहा कहाणी ॿुधाई वई आहे। रहज़न ऐं मुराद, जंहिंमें रहज़न ऐं मुराद यानी हिकु निसार शाह, ॿियो ओठो यानी उम्मीद अली कलवड़, इहे पंहिंजी जेको आहे सबक़त हिक ॿिए मथां हासिलु करण लाइ विढ़नि था। इन्हनि जी जंग अलॻि आहे। मीर जी जेका मंग हूंदी, जंहिंसां मोहबत कंदो आहे, उहा चटी में ॾिनी वेंदी आहे, ऐं ॿिनि खे जंहिंमें उते यानी मीर खे गुस्सो ईंदो आहे त मुंहिंजो इहो प्यारु मोहबत ॿिए खे छो ॾिनो वियो। ऐं अहिड़े हिसाब सां पुलिस कानून करप्ट आहे, उन खे सिधो करण जे लाइ हिकिड़ी टीम आहे, हिकिड़ा कुझु चंद माण्हू मंसूर ख़ान जा आहिनि, जेको माशरे खे सिधो करण जे लाइ इहो कमु करे रहिया आहिनि। ड्रामो हिकु ज़बरदस्त उहा कहाणी हुई, लेकिन कुझु ओल्ड कहाणी ॾिनी वई आहे। इहा त अॼुकल्ह हर कंहिंखे ख़बर आहे। अॻे दौर में खून भाउ में चटी में नियाणी ॾिनी वेंदी हुई ऐं पावर हासिलु करण लाइ हर को विढ़े थो। इहा कहाणी ॿुधल कहाणी आहे, का ॾी ख़ासि न आहे। खून ख़राबो घणो ॾेखारियो वियो आहे, ड्रामो मज़ो कंदो। बहरहाल मूंखे कुझु लफ़्ज़ कहाणी वारा न वणिया, जेको कारोकारी जे इल्ज़ाम में नियाणी ॾिनी वञे थी चटी में, इहो मूंखे न वणी। तव्हांखे वणी या न वणी ख़ुदा खे ख़बर।
तव्हां इन ते कमेंट करे असांखे ॿुधाइजो। ऐं उहो कमेंट अॼु जेका ॿी शायदि को व्लॉग यूट्यूब चैनल ते तफ़सील सां वीडियो मुंहिंजी अचण वारी आहे इन मौज़ू जे बारे में। उन में उहो तव्हांजा कमेंट बि मां शामिलु करे छॾींदुसि ऐं उन में बि काफ़ी जेको आहे न नज़रसानी कंदासीं हिन प्रोमो ते जेको अॼु प्रोमो आयो ऐं अपडेट प्रोमो हाणे 28 तारीख़ इन ते पकी ॾिनी वई आहे। हाणे तव्हांखे यकीन थियो हूंदो कल्ह जेको मूं अपडेट ॾिनी हुई त 28 तारीख़ ते ड्रामो ईंदो। खोड़ सारनि माण्हुनि मूं कमेंट लिखिया कूड़ हणो था, फलाण कयो था। बाबा कूड़ असां छो हणंदासीं? कल्ह कन्फर्म ख़बर मां तव्हांखे ॾेई छॾी। मां कन्फर्म ख़बर तॾहिं ॾींदो आहियां जॾहिं कन्फर्म ईंदी आहे। मूंखे कन्फर्म ख़बर कल्ह मिली, मूं ॾेई छॾी। अॼु तव्हांखे यकीन थी वियो हूंदो जिन बैड कमेंट कया हाणे उहे छा